अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, कारो लिबास पहरे जो हुक्म। सवाल सुनो जी। सवाल जी। मुंहिंजी ॻोठ जाओ मूंखे कारो वॻो पहिरियल हो त वरी बहस कयो जे कारो वॻो पहिरण मनाई आहे। बहस कयो जे कारो वॻो पहिरण मनाई आहे। लिबास सुठो अने बहितर जेकॾहिं रंग आहे तो सफ़ेद रंग आहे। अच्छा, तंहिं सवाइ ॿिया रंग रहिया, उन मां कारे कलर जो पुछियो हुयो। कारो कलर पहिरें में कीअं प वांदो नाहे। अबू दाऊद जे अंदर रिवायत मौजूद है, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारे कलर जी चादर ज़ेब तन फरमायो। उम्मुल मुमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ये चादर कारे रंग में रंगियो ने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंद फरमायो पहिरियों। पण उन चादर में अहिड़ी वास आवई जंहिंजे करे चादर पोइ नापसंद कयो, उतारे विधो। पण अलगर्ज़ बहसीत कारो कलर मना न कयो, पिंड ज़ेब तन फरमायो यानी पहिरियों। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमामू जेको पहिरींदा हुआ से पण कारे रंग जो हो। हाणे मुंदो रहियो सॼो कारो लिबास पहिरणो कीअं वांदो नाहे, पण ख़ासि कारो लिबास कुला पहिरियूं, ॿिया कलर नथा जुड़े, ॿिया रंग पिया आहिनि। ख़ासि करे कोई पण आलिम खपे उन मसलक जो आहे, मुसले ते कारो कलर नथो पहिरे बीहे, मतिलबु ही जे इमामत कराए थो तॾहिं कारो कलर लिबास नथो हुए, मंबर ते कारो लिबास पहिरे नथो बीहे, त उम्मतीअ खे सोचो खपे जे इहा वस्तु जाइज़ आहे, इन जे बावजूदि पसंदीदा नाहे। शिया क़ौम जेको रही, शियत जे अंदरि मातम जो हिकिड़ो ख़ासि लिबास आहे कारो। मतिलबु जे मातम असीं कयूं था अने कारो लिबास मातमी लिबास सम्झनि था। पाण त ईअं चवंदा जे हदीस में आहे, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिं क़ौम जी मुशाबहत इख़्तियार करे थो उन में जाइज़ आहे। ख़ैर जंहिं भाउ ही लिबास पहिरियो उनजो न को शियत से ताल्लुक़ है, न को मातम से ताल्लुक़ है, न को मोहरम में जी आहे। इन जे बावजूदि जे हिन पहिरें त जाइज़ आहे, पण पाण ईअं चऊं था जे ॿिया जेको सादा कलर रहिया उहो कलर जेकॾहिं पाण इस्तेमालु कयूं त बहितर आहे। अने जंहिं वांदो ॻीड़ो आहे उन खे वांदो न ॻीड़ो खपे, जे ही कलर न पहिरियो हू कलर न पहिरियो, पर पाण वांदो इन वस्तु ते ॻीड़ो खपे। नमाज़ नथा पढ़ो उन ते वांदो गिनो, शिरक कयूं था उन ते वांदो गिनो, बिदत कयूं था उन ते वांदो गिनो, मोबाइल जो ग़लति इस्तेमालु कयूं था उन ते वांदो गिनो। हीउ अबरो सबरो लिबास पहिरियों वेठो आहे, शरीयत जे ख़िलाफ़ु न आहे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।